सिंध बरोही اتحاد ڄامشورو पारां ڄامشورو पुलिस खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते उबैदुल्ला बरोही, ताउला बरोही, एडवोकेट हुसैन बरोही, इरशाद बरोही ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त एसएसपी ॼامشورو केतिरनि ई बरोही बिरादरीअ जे नौजवाननि खे नाहक गिरफ़्तार करे संदनि मथां कूड़ा केस दाख़िल करे जेल हवाले करे छॾियो आहे। हिननि चयो त बरोही बिरादरीअ मथां कूड़नि केसनि जो सिलसिलो बंदि कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ही ॼामशोरे जे एसएसपी अनवर खेतान जे खिलाफ पुरमन असांजी मुज़ाहिरो आहे, रैली आहे। अनवर खेतरान साहब असांजे बरोही बिरादरी जे ग़रीब ऐं शरीफ़ माण्हुनि जे घरनि में पुलिस मोकिले करे औरतनि ऐं मर्दनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कराए, माण्हू खणाए गुम कराए थो वञे। असां जेको अॼु ही एहतजाज एसएसपी अनवर खेतरान जे खिलाफ़, एसएसपी ॼामशोरो अनवर खेतरान जे खिलाफ़ कयूं पिया, छो त उन बरोही बिरादरी जे नौजवाननि खे खणी गुम करणु, उनखां पोइ चर्च जे कूड़नि केसनि में चालान करणु, असांजा यूनिवर्सिटी जा शागिर्द उन्हनि खे बि खणी गुम थो करे। ऐं जॾहिं ॼामशोरे ज़िले में सॼी हिकिड़ी जेको आहे बदअमनी जी बाहबारी पई आहे, पर हुन सिर्फ़ु असांजे जेको आहे बिरादरी खे टारगेट कयो आहे। असां इहो ई गवर्नमेंट खां, चीफ जस्टिस खां जेको आहे मुतालबो था कयूं त को बि ईमानदार ऑफिसर असां इन जे लाइ इंक्वायरी जे लाइ मुक़ररु कनि ऐं उहो ई फ़ैसिलो करे त हिन जो जेको आहे जेके चालान कया आहिनि उहे केतिरे क़दुरु उन्हनि में सच आहे। IG सिंध खे रिक्वेस्ट कयूं था, महिरबानी करे अगरि को माण्हू या को शख़्स अगरि कंहिं शइ में इन्वॉल्व आहे उनखे कोर्टनि ताईं पेश कयो वञे। अगरि को उन में न आहे त अरूबरू कंहिंखे न खयो वञे। असां IG सिंध खे, CM सिंध खे असां अर्ज़ु कयूं था कि बराए महिरबानी करे इन्हनि जो शाफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।